पुरबाश हुजण जे लाइ के पैमाना खपनि था सखियुनि सां इश्क जो हक़ न अदा थिए हिक नींह जे ख़ातिर कई नज़राना खपनि था जॾहिं इश्क कंदा ऐं चओ कुझु बि न थिए त पोइ त इहो इश्क इनखे चइबो ई कोन्हे उन लाइ सरंजा दान खपनि था समय जवान खपनि था उन करे हिन समाज सां मोहबत कई आहे त समाज खे सुधारण लाइ समाज में आदर्श पैदा करण लाइ असांखे दान ॾियणो पवंदो नज़रानो ॾियणो पवंदो ॾाढ जो हर पासो आहे ऐं आशिक़ जेको ॾाढ जो हर पासो आहे हीणू अॼु हरासो आहे वचन विसारे जेको वेठो माण्हू सो त हणासो आहे असां वटि वचन वॾी शइ हूंदी तव्हां ॾिठो त रायजात हिकिड़े मंगणहार खे वाइदो ॾिनो त जेकी घुरणो अथई सो घुर बादशाह मंगणहार रुॻो मुरली वॼाई जेका हुनखे वञी वई हुनखे चयो त जेकी घुरणो अथई सो घुर त हुन चयो सिर सवाली आहे ऐं बादशाह दुनिया जी तारीख़ दुनिया जी हिस्ट्री वञी पढ़ो त वाहिद इहो सिंध जो बादशाह हो जंहिं रात ते पंहिंजो सिर पाण वठे ऐं हुनखे माल चयो जॾहिं ॿुधुसि छो त बादशाह जो कौल ऐं वचन तॾहिं वचन वॾी ॻाल्हि हुयो अॼु बि वचन वॾी ॻाल्हि आहे हिन ज़बान सां साईं जेको वचन चयो उन ते बीहो जेको वचन तां फिरंदो उनखे कूड़ो ठठो पिछड़ी सॼो वेंदो अॼु बि वचन जी वॾी ॻाल्हि आहे असीं संगत जे भाउरनि भेनरुनि जा हिन ज़बान सां कंदा वचन सां कंदा उन करे वचन वॾी शइ आहे ऐं उन दौर जे बादशाह रायजात पंहिंजो सिर वठी हिकिड़े मंगणहार खे ॾेई ऐं उहा ॻाल्हि साईं कई आहे त ॾाढ जो हर पासो आहे हीणो अॼु भरासो आहे वचन विसारे जेको वेठो माण्हू सो हणासो आहे जिन माण्हू जी क़ीमत ई कान्हे बेबुल माण्हू उन माण्हू खे जीअण जो को हक़ कोन्हे जेको वचन जी पासदारी न करे जीवन दुख जो शहर थियो आहे कहिड़ी पीड़ा मां गुज़रे थो शायदि जीवन दुख जो शहर थियो आहे सागर जल जी लहर थियो आहे काल जो माण्हू मेण मिसलो अॼु सो पत्थर थियो चिकल ते ॾाढा भला माण्हू आहे अॼु हिननि खे छा थी वियो आहे एहसास ख़तम थियो आहे जज़्बात ख़तम थी विया ही पत्थर थी विया आहिनि बेहस थी विया आहिनि उन करे जेका शाइरी आहे आशिक़ साईं जी उनमें तव्हांखे मौसीक़ी मिलंदी तव्हांखे इख़्ला मिलंदी आशिक़ साईं क़ौमी तौर ते हिते जेको जबर हिते जेको ॾाढ हिते जेका हिकु आहे जागीरदार टोले जी मुनाफ़िक़ टोले जी उन ते बि लिखियो आहे सूंह ते बि लिखियो आहे सचाईअ ते बि लिखियो आहे इश्क ते बि लिखियो आहे महबूब ते बि लिखियो आहे जॾहिं जंहिंखे लॻी आहे आस आशिक़ साईं चए थो जॾहिं जंहिंखे लॻी आहे आस लाल लहूअ सां बुझाई आहे प्यास आशिक़ अॼुकल्ह माण्हू खाइनि मिरुअ मांगे माण्हू मास जॾहिं माण्हुनि मां उहा ख़तमु थी वई आहे एहसास ख़तमु थी वियो आहे जज़्बात ख़तमु थी विया त हू माण्हूअ खे माण्हुनि सां ठगी कीअं था कनि हुनजो मास कीअं था खाइनि कूड़ कीअं था ॻाल्हाइनि ठगी कीअं था कनि उनखे आशिक़ साईं ॾिठो आहे फाटल हर का झोली पोइ असांखे नाहे खोली सिंध असांजी आहे सुञाणप सिंधी जंहिंजी मिठड़ी ॿोली आशिक़ आख़िर भंजी पवंदो लफ़्ज़ बंदूक जी ॿोली आशिक़ सिंध सां मोहबत सिंध सां सचाई में साबित कयो आहे त पंहिंजे धरती पंहिंजी सिंध असांजी सुञाणप आहे असांजो वजूद आहे जेकॾहिं असां पंहिंजे धरतीअ लाइ असांजा लफ़्ज़ ऐं असां ॿोली न मञियासीं त पोइ ही असांजो वजूद का माना कोन थो रखे उन करे आशिक़ जेको आहे सूंह सचाई जो शाइर आहे मोहबतुनि जो शाइर आहे
प्यार जो शायर है, आदर्शन जो शायर है। मूंखे उम्मीद है त आशिक़ जेको हाला पुराणा मां सफ़र कयो, अॼु सॼी सिंध आशिक़ खे आशिक़ हालाई जे नाले सां, सिंध जे शुजान जे नाले सां, सिंध जे पोइट जे नाले सां चओ त हीउ जेको शहर आहे वो शायरनि जो शहर आहे, ओलियान जो शहर आहे। खलीफ़ो गुल मोहम्मद पहिरियों गज़ल को शाइर हिते हो। अब्दुल भट्टी जंहिंखां मूं कल्ह में पढ़ियो साज़िल फ़क़ीर उमरकोट वारे जो, त उहो केॾारो जेको ॾिठल हो उनजो सॼो उन इस्लाम कयो केॾारो जो। ऐं गुलाम हालाई, साकी हालाई, अनवर हालाई, ऐं हिन जी सॼी जेका परवरिश थी आहे सचाई सां थी आहे, उख़ुवत सां थी आहे। मूंखे उमेद आहे त आशिक़ जेको ही जंहिं पंहिंजे शाइरीअ में बारूद भरियो आहे, जंहिं पंहिंजे शाइरीअ में सूह ऐं सचाईअ खे लफ़्ज़नि खे बारूद भरे सिंध जे आईंदे जो नुमेंदो आहे। हीउ सिंध जो वीचार आहे, सिंध जो क़ौमी शाइर आहे। हिन मां असीं उमेद रखूं था त ॻाए इनकलाब ॻाए। हिन जी शाइरी कहिड़ी आहे? न त शाइरी में ॻाई जेका वेंदी आहे उहा घटि ॻाई वेंदी आहे, पर साईं जी शाइरी आशिक़ जी उहा आहे जंहिंमें तरनम आहे। ऐं तरनम जे करे असांजा फनकार साईं खे ॻायो अथनि। ऐं वॾी फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे त आशिक़ हालाई जे किताब जी जेका महूरत थी आहे हिते सिंध में थी आहे, पर इंडिया में थी आहे। असांखे इन ते वॾो फ़ख़ुरु आहे त हिकु माण्हू जेको हाला पुराणा जे नंढे हिकिड़े ॻोठ में पैदा थियो, उनजी जेका वज़ीराई आहे, उनजे किताब जो महाग मोहम्मद इब्राहिम जोयो लिखे ऐं ॿिया वॾा वॾा अदीब लिखनि। उन करे आउं आख़िर में इहो ई चवंदुसि, साईं आशिक़ हालाई लाइ इहो चवंदुसि त मुल्क हर महलात जी तुंहिंजे मथां घोरे छॾिया, बस बसे मुंहिंजो त तोखे सोन में तोरे छॾिया। महिरबानी। नमाज़ वक़्फ़े या पोइ शुरू कयूं वरी आहे छा? आप 2 मिनट वेट कयो।